रुगो हिकु नोटिस अवां खे अख छिंभ में बेघर करे सघे थो। इनकार कयो त 5 करोड़ दंड भरण सां गॾु अवां खे जेल जी यात्रा बि करणी पइजी सघे थी। बिल्कुलु, पाकिस्तान जी क़ौमी असेंबली हिकु अहिड़ो बिल मंज़ूर कयो आहे जंहिं जे ज़रिए हाणे अवां जी का निजी मिल्कियत न रहंदी। अवां जो घर, ओताक, वथाण, दुकान, ज़मीन, फार्म हाउस या अवां जो बाग भले अवां जे नाले ते छो न हुजे, उहो कंपनी हिकु नोटिस ज़रिए अवां खां खसे सघे थी। जेतोणीकि हिन वक़्तु बिल सेनेट कमेटी वटि रुकियल आहे, पर उन जे मतन खे पढ़ी अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हुकूमत बिजली या इंटरनेट कंपनियुनि लाइ कहिड़ी कानून साज़ी करण वञी रही आहे। हिन बिल जे साम्हूं आयल कुझु मतन मूजिबि मुल्की तोड़े गैर मुल्की कंपनियुनि खे इहो अख़्तियार ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई आहे त उहे मुल्क अंदरि कंहिं बि शहरीअ जी मिल्कियत ते पंहिंजो टावर इंस्टॉल करे सघनि थियूं। हिन बिल तहत अवां वटि कंहिं बि क़िस्म जे इनकार जी का गुंजाइश न हूंदी। ॿी सूरत में 5 करोड़ दंड हणी उहा कंपनी अवां खे जेल बि मोकिले सघे थी। अहिड़े क़िस्म जो बिल मुल्की मीडिया ते नज़र नथो अचे, पर आलमी तौर सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल आहे। अरब न्यूज़ इन बिल जे हवाले सां तफ़सील मंज़र आम ते आंदा आहिनि। तजवीज़ कयल टेलीकॉम रीऑर्गेनाइज़ेशन तरमीम बिल 2026 सेनेट में सख़्त एतिराज़नि खां पोइ आरज़ी तौर रोके छॾियो आहे, जॾहिं त कानून साज़नि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त बिल जूं कुझु शिकूं शहरनि जे आइनी मिल्कियत जे हक़नि खे मुतासिर करे सघनि थियूं। IT बाबति सेनेट कमेटी जी चेयरपर्सन पलविशा ख़ान मूजिबि बिल जे मौजूदा शिकिल आइन जे आर्टिकल 23 ऐं 24 सां टकराव में आहे, जेके शहरनि खे मिल्कियत रखण ऐं इस्तेमाल करण जा हक़ ॾियनि था। बिल जे तकरारी शिकुनि मूजिबि जेकॾहिं कंहिं मिल्कियत जे मालिक खे टेलीकॉम तनसीबात लॻाइण बाबति बि सरकारी नोटिस मोकिलिया वञनि ऐं हू जवाब न ॾिए त उन खे रज़ामंदी तसवुरु कयो वेंदो ऐं उन खां अलावा टेलीकॉम कंपनियुनि खे मक़ामी ज़ोनिंग कानूननि ऐं हाउसिंग सोसाइटियुनि जे ज़ाब्तनि खां मथां अख़्तियार ॾियण जी तजवीज़ बि शामिल आहे, जंहिंसां कंपनियुनि खे रिहायशी ऐं अवामी इलाइक़नि ताईं रसाई मिली सघे थी। पलविशा ख़ान चयो त कमेटी बिल में मौजूदु संगीन ख़ामियुनि सबबि उन जे जाइज़े लाइ 45 ॾींहनि जी मोहलत हासिल कई आहे ऐं ज़रूरत पवण ते वधीक वाध पिणु घुरी वेंदी। उन चयो त तजवीज़ कयल कानून तहत टेलीकॉम मंसूबनि में रुकावट विझण ते 5 करोड़ रुपयनि ताईं दंड लागू थी सघे थो, जॾहिं त निजी कंपनियुनि खे ज़रूरत खां वधीक इख्तियार मिली सघनि था। ॿिए तरफ़ वफ़ाक़ी वज़ीर IT शिज़ा फ़ातिमा बिल जो दिफ़ा कंदे चयो आहे त कानून जो मक़सदु इंटरनेट ऐं टेलीकॉम नेटवर्क जे तौसी में मौजूदु रुकावटूं ख़तमु करणु आहे। हुन चयो त इंटरनेट ताईं रसाई अॼु जे दौर जी बुनियादी ज़रूरत बणिजी चुकी आहे ऐं हुकूमत उन शकुनि में तरमीम करण लाइ तयारु आहे जिन बाबति ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। शिज़ा फ़ातिमा वाज़े कयो त कानून कंहिंखे बि ज़बरदस्ती ख़ानगी मिल्कियत ते कब्ज़ो करण जो इख्तियार नथो ॾिए ऐं आइनी तहफ़ुज़ बरक़रार रहंदा। वाज़े रहे त बिल अॻी क़ौमी असेंबली मां मंज़ूर थी चुको आहे, जॾहिं त हाणे सेनेट जे लाॻापियल कमेटी उन जी हर शिक जो तफ़सीली जाइज़ो वठंदी। जेकॾहिं सेनेट तरमीमूं मंज़ूर करे थी त बिल खे ॿीहर वोटिंग लाइ क़ौमी असेंबली ॾांहुं मोकिलियो वेंदो।